कया त हली आया वरी उन्हनि खे जेका वेठा समाज में जेके ज़ाल मुड़ुस चवनि था भई हिन पुरुष कान्हे ज़ाल अची हिन कोर्ट थी वई हो महिमा हली हुन ते ॿुधाई बाबा अमरदास साहिब में अंतर ध्यान में लॻाइण में चई आहे कि हिते हाणे वॾो सरोवर ठाराए बाबा रामदास साहिब अमरदास साहिब गुरु अर्जन देव साहिब उतां खां अॻिते महिमा हले थी हाणे अचो कथा वता ॿुधाईंदो धन गुरु नानक साहिब जी होॾां ॿिए पासे श्री गुरु अमरदास साहिब जंहिंजी आज्ञा मूजिबि श्री गुरु रामदास साहिब जो श्री अमृतसर जो कमु ठहिरायो हो तंहिं लाइ श्री गुरु अर्जन साहिब ख़्यालु कयो त उहो जेकर पकी सिर सां ॿुधाए मंझंदि हिकिड़ो सुंदर हर मंदरु जंहिंमें गुरु दरबार जो गोल्डन टेम्पल ठहियो आहे न गुरु अर्जन देव साहिब ठाहिरायो हाणे पकी सिर ॿुधाए उन सरोवर जे विच में जेको अमृतसर असां सुञायो मंझंदि हिकिड़ो सुंदर हर मंदरु जंहिंमें गुरु दरबार ठहिराइजे अहिड़े क़िस्म जो वीचार स्वामीनि खे हर वक़्तु हूंदो हो इन करे उहो साहिब हर वक़्तु तलाउ ते वेठा रहंदा हुआ ऐं माण्हुनि खे देश ते माण्हू कमु वठंदा हुआ इन मछीअ वार्ता बरसबत किन जनम साखियुनि में केतिरनि सिखनि ॿीअ तरह अहिवाल ॾिनो आहे हू लिखनि था त संतोष सर हिनखे संतोष सर बि चवंदा आहिनि अमृतसर खे हू लिखनि था त संतोष सर श्री गुरु रामदास साहिब खोटायो हो ऐं योगीश्वर बि उन्हीअ जे वक़्त में निकितो हो उन्हीअ योगीअ जो नालो हूंदो हो संतोष लाल तंहिं करे सतगुरुनि हुनजो नालो करे मथस रखियो ऐं कोड़े जो दुख पिणु चौथी पातशाही साहिबनि जे ॾींहंनि में दूरि थियो हो पर असांजी मर्ज़ी न आहे त वेही उन्हनि खे रद्द कद ॾिजे छो जो श्री गुरु नानक साहिब जन खां वठी वेंदे श्री गुरु गोविंद साहिब जन सूदो असां हर हिकु सिख जो फर्ज़ु आहे त हिकिड़ी जोत करे ॼाण धन गुरु नानक साहिब जेकी सभु जेकी 11 पातशाह जी हिकु ई जोत आहे धन गुरु नानक हिकु सिख जो फर्ज़ु आहे त हर हिकु सिख जो फर्ज़ु आहे त हिकिड़ी जोत करे ॼाण इन करे जेकॾहिं मथियां लिखंदड़ लिखनि था त इहो कमु श्री गुरु रामदास साहिब जन कयो त बि जोत त साॻी पर जेकॾहिं असीं था लिखूं त इहो कमु गुरु अर्जन साहिब जन कयो त बि जोत त साॻी तंहिं करे असीं मथनि लिखंदड़नि जे कमल खे बि नमस्कार था करियूं जो उन्हनि बि त सतगुरुनि जो ई वेही जस लिखियो आहे धन गुरु नानक साहिब किथे ईअं लिखियलु आहे कि गुरु रामदास साहिब जन जे टाइम ते उहो कोड़ियो आयो हिते असां कल्ह कथा पढ़ी गुरु अर्जन देव साहिब जन जो कोड़ियो आयो गुरु अर्जन देव साहिब थी वियो ऐं किथे किथे लिखियलु आहे गुरु रामदास साहिब जे वक़्तु थियो अमृतसर जो कमु गुरु अमरदास साहिब जन जे वक़्तु थियो पर सभिनी खे त नमस्कार था कयो हिते जो कमु इन दलाल जे कम में कई हज़ारे लोग श्रद्धा रखी अची कमु करणु लॻा जिनमें किन मुख्य अॻुवाननि जा नाला असीं हेठि लिखूं था बाबो बुढो साहिब सॼे परिवार पुटनि पोटनि समेत भाई भगतू भाई मञू पोतरस थी भाई भगतू जेके चारे आलम हुआ भाई भगतू भाई मञू भाई प्राणो सिखी धर्म ते विकाणन भाई गुरदास भलारो भाई पूरो भाई चुहर भाई चौधरीमल भाई कोड़ो भाई किशनो भाई बालचंद भाई सुगड़ भाई तिलोको भाई समुंद्र भाई भुलो भाई चंदीराम भाई तुलसियो भाई भागीरथ भाई कल्याण भाई लालू भाई वालो भाई गोखो भाई टोडो भाई झंझो भाई केदारो भाई गोविंदो भाई मोहन भाई काका भाई माला भाई बवाहा भाई जोदो भाई फोटो इत्यादि अनेक सिख कम में मशगूल हुआ सब घर समेत अची करे कुटुंब समेत अची कम कंदा फोटो मशगूल हुआ मसंद बि सभिनीनि देशनि मां हज़ारे संगतियूं वठी ईंदा हुआ ऐं हाणे सलाह जे कम में लॻाईंदा हुआ ख़ासि करे वैसाखी ऐं ॿियनि पूर्वनि ते बेशुमार ख़ल्क़ जी कठियूं थींदियूं हुयूं जे सभई सतगुरुनि लाइ भेटाऊं बि खणी ईंदा हुआ
ऐं मेलो बि ॾिसी वेंदा हुआ त श्री अमृतसर ते कोरियो करे जनम सफलो करे वेंदा हुआ, माने हुते शेवा करे। उन्हनि मां जेके मेले ते ईंदा हुआ तिन मां के 5 ॾियारा, के 10 ॾियारा, के अधु महीनो, के महीनो, के 2 महीना, मतिलबु त जहिड़ी जहिड़ी श्रद्धा हूंदी उन्हीअ आर हर को शेवा करे हलियो वेंदो हो। सतगुरुनि बि हज़ारनि कम कंदड़नि खे मन वांछित फल ॾे यादि कयो। पूरे ब्रह्मांड मालिक ते वेठा नसीबनि वारा। प्यारा पाठको, असीं जिन सिखनि जा नाला मथे लिखी चुका आहियूं से हज़ारनि सिखनि मां चूंड आहिनि, हज़ारनि सिखनि मां चूंड आहिनि। 25-30 पंथ जिन ते दया हाणे साहिबनि खेनि वॾा मर्तबा ॾिना आहिनि ऐं पूरन पद पातो अथनि, महाज्ञानवान थिया आहिनि ऐं जिन शेवा करे सतगुरुनि खे रिझाए ख़ुशि कयो आहे। जीअं जबल में हज़ारनि पथरनि सां गॾु के जुजवी हीरा लभंदा आहिनि, तीअं मथियां सिख बि हज़ारनि सिखनि मां हीरनि वांगुरु प्रकाशित आहिनि। धन गुरु अर्जन देव साहिब जिन जे कथाऊं लिखण जो ज़रूरु ॼाणी असीं प्यारनि पढ़ंदड़नि खे आनंद वठण लाइ के वार्ताऊं हेठि लिखूं था। पर उन्हनि हर भक्तनि मां बि जंहिं अत्यंत प्रेम धारे शेवा कई आहे ऐं सतगुरुनि जी महिमा वॾे ते वॾी जाती आहे ऐं ब्रह्म ज्ञान जो मां आनंद पातो आहे ऐं जनम मरण जो भारी दुख कटियो आहे, सो लाल आहे भाई बुढो। धन बाबा उल्लास साहिब जी। भाई बुढो साहिब हू साहिब जीअं श्री गुरु नानक साहिब जिन सां मिलियो हो ऐं पोइ जहिड़ी तरह ॿियनि पीढ़ियुनि सां वर्तंदो रहियो आहे, तंहिंजो समूरो अहिवाल असीं भाङे में लिखंदा पिया रहिया आहियूं। तंहिं करे असीं नथा भायूं त वरी वेही उहा ई वार्ता ॾिनी। ऐं ॿियो मशहूरु भॻत थियो आहे भाई भॻतू। ॿियो मशहूरु भॻत थियो आहे भाई भॻतू, जंहिंजी वार्ता असां अॻे कान तंहिं करे जीअं महिराज जे वचन खां वो याद अची दादा करतार बन भाई भॻतू जे दादा याद अची भाई भॻतू इन्हनि खे चवंदो भाई भॻतू। ॿियो मशहूरु भॻत भाई भॻतू जंहिंजी वार्ता असीं अॻे कान लिखी आहे। तंहिं करे जीअं महिराजनि जे वचननि सां हुनजो जनमु थियो आहे, सो वृतांत ऐं ॿियनि सिखनि जूं मनोहर वार्ताऊं जिन में गुरु भगवंत जी महिमा ॼाणण लाइ जा हेठि लिखूं था। धन गुरु नानक साहिब सिखनि जी महिमा लिखियल आहे। भली रे गौतम सिधो जाट जे कुल में आडम नाले हिकिड़ो शख़्स हूंदो हो, जंहिंजे घर में संतान थींदी कान हुई। उहो वीचारो खेतीअ जो कमु कंदो हो ऐं वॾो बागवान हो, पर इनखे औलाद न हुअण सबबु हमेशह हुनजे थियण जी चिंता रहंदी हुई। अहिड़े ख़्याल में हिनखे केतिरा साल गुज़री विया, लेकिन सुख ॾियण वारो कोन पैदा थियुसि। इन्हीअ फिकर में हिन वॾनि पीरनि ऐं फ़क़ीरनि जूं घणियूं ख़िदमतियूं कयूं, पर कंहिंखां बि हिनजी मुराद पूरी न थी सघी। तंहिं करे हू ॾाढो उदास गुज़ारींदो हो। हिकिड़े भेरे हिनजी हिकिड़े गुरूअ जे सिख सां मुलाक़ात थी। जंहिंसां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदे जॾहिं पंहिंजे दिलि जो अहिवालु ॿुधाईंदे, तॾहिं हिन सिख चयुसि त जेकॾहिं मुंहिंजे चवण ते विश्वास हुजे त हिकिड़ो ॾस थो ॾियनि, उते वञी पंहिंजो हाल कंदे त उमेदु आहे त सौभागो थी मोटंदे। हिन वीचारे वरनि जो बुखार जॾहिं अहिड़ी वार्ता ॿुधी तॾहिं सिख खे हथ ॿधी अर्ज़ु कयो तॾहिं त मूं ते अहिड़ी दया कर। तंहिं ते सिख चयुसि त सतगुरु नानक देव जन जो नामाचार तो बि ॿुधो हूंदो त जगत में हू साहिब निरंकार जो अवतार थी गुज़रियो आहे। तंहिंजे गादीअ ते हींअर चौथी पीढ़ी श्री गुरु रामदास साहिब राजमान आहे। उहो सखा जो साईं पूरन पुकश आहे ऐं पंहिंजनि दासनि जूं आशाऊं खिन में पूरण करण वारो आहे। तंहिं करे तूं श्रद्धा रखी वञी हुनजी ख़िदमत कर त तुंहिंजी पुत्र कामना उतां पूरी थींदी। आदम जाट सिख जी सलाह दिलि में हंडाए ख़ुशि थियो, पर वरी हिकिड़े ख़्याल संदसि दिलि में आयो त हाणे आउं ओड़ो थी वियो आहियां, सो
सो सुकल वण में कीअं फल थींदो। अहिड़े क़िस्म जी चिंता करे हू वरी नई गणती में पइजी वियो, पर वरी दिलि शायदि ॾिनसि त जेकॾहिं संतान करे न बि थींदो त बि माउ पुट जी शेवा करण करे परलोक जो सुधारो थींदो ई थींदो। अहिड़े क़िस्म जो पको वीचार करे हू स्त्रीअ खे साण वठी गुरु महाराज जी टहल करण लाइ घरां रवानो थियो। थोरे घणे ॾींहं पंधु करे अची गुरुद्वारे में पहुतो ऐं सतगुरुनि खे नमस्कार करे संगत वारी जाइ में वेही रहियो। हिन उते रहण खां पोइ हर रोज़ु 2 भरियूं सुकल काठियुनि जूं जंग मां आणणु शुरू कयूं, जिन मां हिकिड़ी भरी गुरुजन जे लंगर में ॾींदो हो ऐं ॿी पाण वटि रखंदो वेंदो हो। अहिड़ीअ तरह हिननि ज़ाल मुड़ुसनि खे उते रहे 6 महीना गुज़री विया ऐं हू तन मन सां श्री महाराज जी शेवा कंदा रहिया। हिकिड़े दफ़े सतगुरु दीन दयाल केॾांहुं ॿाहिरि पुछिया ऐं जॾहिं केतिरनि ॾींहंनि खां पोइ मोटी पंहिंजे आस्थान ते आया त उते जी केतिरी संगत साणनि आई हुई ऐं उहो ॾींहुं बि हुआ सियारे जा ऐं बरसाति बि ख़ूब पए पई। तंहिं करे माण्हू थधि में सम्झी पिया। आंदम जाट उहो वक़्तु माण्हुनि लाइ ॾुखियो ॾिसी जेके पंहिंजे घर में काठियूं जमा करे रखियूं हुयूं से कॾहिं माण्हुनि खे संदनि घरनि में विर्छ सां ॾेई आयो। वाह वाह। ऐं जेका संगत गुरुजन सां आयल हुई तिन खे बि केतिरे अंदाज़ में काठियूं ॾेई आयो। काठियुनि मिलण करे सभिनीनि वटि भाई जा घमट ॿरी विया ऐं हू पंहिंजो सीउ लाइ सुखी थिया। सतगुरु बि उन महिल कंहिं कम सां मथे चढ़िया हुआ। साहिबनि जी वञी उन्हनि घमटनि ते नज़र पई ऐं बिल्कुलु घणी रोशनाई ॾिसी स्वामी वीचार कयो त हिननि खे हेतिरियूं सारियूं काठियूं किथां हथु लॻियूं। वेझो बि त अहिड़ी जाइ का नथी नज़र अचे जितां ही वञी खंगाया हूंदा। शायदि के माण्हूअ हिननि खे आणे ॾिनियूं थियूं ॾिसजनि। ख़ैर उन वक़्त त स्वामी माठ करे अची पंहिंजे डेरे ते विराजमान थिया, पर सुबुह थियण ते जॾहिं सभा लॻी ऐं सभई सतगुरुनि जो दर्शन करणु आया तॾहिं महाराजनि सभिनीनि खां काठियुनि मिलण जी ख़बर पुछी, जंहिं ते हुननि चयो त गुरु जी जेको सिख ॿिए ॾिठे जेको सिख थो ॾिठे सतगुरु जी जेको सिख थो ॾिठे जंहिं सभिनीनि घरनि में काठियूं पे पहुचायूं उन महिल लंगर जो रसोईयो बीठो तंहिं हथ भरी अरदास कई त सचा पातशाह इहो सालो सिख दिहाड़ी हिकिड़ी काठियुनि जी भरी लंगर वास्ते पिणु ॾेई वेंदो आहे, पर केतिरे वक़्त खां इहा भरी ईंदो आहे। जेतोणीकि सचा पातशाह अंतर्यामी इहा समूरी ॻाल्हि सम्झी सघिया थे, पर त बि ॿिए जे ॻाल्हि जो क़दुरु करण लाइ कोन्हे पिए पुछां। एतिरो ॿुधी स्वामी हुकुम ॾिनो त उन सिख खे ॻोल्हे असां वटि वठी अचो जंहिं हीअ हिकिड़ी ॻाल्हि आहे। उन खां पुछो त हिन जो कहिड़ो मनोरथ आहे ऐं उनजी उहा कामना बिना देर पूरी कजे। सतगुरुनि जी अहिड़ी आज्ञा ॿुधी सिखनि वञी हुनखे ॻोल्हे लधो। हू बि हिननि सां ख़ुशि थी तुरंत अची हथ ॿधी साहिब जे अॻियां बीठो। साम्हूं ॾिना निहारे फरमायो त भाई सिखा, तुंहिंजे मन में कहिड़ो मनोरथ आहे? तुंहिंजी ॻाल्हि हाणे खाए पई आहे, तुंहिंजी ॻाल्हि खाए पई आहे, माना हाणे कामना पूरी थींदी। तंहिं करे जेको वर गुण हुजे सो घुरी वठि। आदम स्वामी जा वाक्य ॿुधी कुझु वरनि जी कान ॾिनी ऐं मार करे बीठो रहियो। जो हिनखे मन में हो त मां कृष्ण आहियां, तंहिं करे औलाद वास्ते आऊं कीअं सतगुरनि खां घुर करियां, माना वॾी उमिरि वारो आहियां। पर जॾहिं के सतगुरनि वरी चयो तॾहिं हथ जोड़े एतिरो चयाईं त मूंखे पंहिंजे दर्शन जो दान बख़्शीश कयो ऐं ॿी का मुंहिंजी अभिलाषा आहे कान। हिन जे एतिरे चवण मां ई अंतर्यामी सतगुरु हिन जे मन जी गत ॼाणे वरिती। तंहिं करे वरी फरमाइण लॻा त छो नथो पंहिंजे मन जो मनोरथ घुरी वठी, असीं तोते बिल्कुलु घणो प्रसन्न थिया आहियूं। तंहिं करे जेको घुरणो सो घुरंदे सो मिलंदे। वाह। एतिरो ॿुधी वीचारो आदम जाट लॻी पियो थियो ऐं शर्म विचां वरी बि ईअं चयाईं त मूंखे पंहिंजे दर्शन जो दान बख़्शी कयो। घटि जा वासी सतगुरु बिल्कुलु चङी तरह सम्झी विया त हिनखे बुढ़ापण सबबु सारी सभा में इहो वर हुअणु नथो थिए। तंहिं करे खेसि हुकुम ॾिनऊं त चऊं अॼु तूं पंहिंजे घर अॾु वञ, जो तोखे हिन वक़्तु पंहिंजो मनोरथ हुअणु नथो थिए। तंहिं करे वरी सुभाणे प्रभात जो अची याचना कजे त तुंहिंजी
शेवा सफल थींदी ऐं तोखे करतार मनवान बंदींदो। आदम जान सतगुरुनि जे अॻियां आज्ञा मुजिब मथो टेके घर ॾांहुं हलियो वियो। धन गुरु नानक दास। गुरु संतनि जी महिमा केॾी वॾी आहे। थोरी शेवा करण ते सभु सुख अञा ईंदा आहिनि। भॻवान जा भॻवान जी त छा खपे मोहनमल? तव्हांखे छा खपे? बाल पाणी वरी कुझु न खपे? पर फिकर में गलतान थी रहियो। वरी हुन वांगुरु ई था चयो कुझु न खपे? मथो टेके अॻिते पाईंदा ॿुधो। मथो टेके घर ॾांहुं हलियो वियो पर फिकर में गलतान थी रहियो। जॾहिं घर आयो तॾहिं संदसि स्त्री खां पुछियो त सतगुरनि खां कहिड़ी बख़्शीश वठी आहे। तंहिंते चवणु लॻो त बिला खां त पुट जी हुई पर शर्म खां गुरु जन जे अॻियां चई न सघी। तंहिंते संदसि स्त्री चवणु लॻी त केॾा बि वॾा थी विया हुजूं त बि सतगुरुनि वटि का बि कमी न आहे। हू दयालु आहिनि। महिर कयाऊं त सभु कार्य सवरजी में पवंदा। तंहिं करे सुभाणे ज़रूरु सतगुरुनि जे पुत्र जी अरदास कजो। हू सुखनि वणनि खे साहिब करण वारा आहिनि ऐं जेको वचन खणंदा सो मूर न फिरंदो। धन गुरु अर्जन देव साहिब की। धन गुरु रामदास। धन गुरु रामदास साहिब की। उहा सारी राति हिननि ज़ाल मुड़ुस जी ॻाल्हियूं कंदे गुज़री। जॾहिं सुबुह थियो त सतगुरु हिकिड़े सिख जाट ॾांहुं मोकिलियो त वञी खेसि वठी अच। सिख जी कंहिं सतगुरुनि जो व्यापो ॿुधायो जंहिं ते हू ॿई ज़ाल मुड़ुस ख़ुशि थी उथिया ऐं सतगुरुनि वटि पहुची हथ जोड़े अची अॻियां बीठा। तंहिं ते स्वामिनि फरमाया त जेको मनु तव्हांखे घुरिणो आहे सो गिलासनि बिना हिजाब घुरी वठो। तंहिं ते हिननि ॿिन्हिनि हथ जोड़े निमाणे आवाज़ सां चयो त सचा पातशाह कवि साहिब वचन फरमाया त असांखे पुत्र संतान थे जंहिंजो सॼो वंश तव्हांजे गुरु घर जी सिखी कमाए। धन गुरु रामदास साहिब। वाह कहिड़ा भवदान गुरु। वाह बख़्शीश कयो त मूंखे पंहिंजे दर्शन जो दान बख़्श। सतगुरुनि वरी चयो त हथ जोड़े एतिरो चाहे त मूंखे पंहिंजे दर्शन जा गुरु घर जी सिखी कमाए। हिन जो चवणु ॿुधी स्वामिनि ध्यानु लॻाए ॾिठो त कंहिं कीअं बि ॾिसण में न आयो। तॾहिं कुझु देरि खां पोइ हिननि खे चयूं त अव्हांखे औलाद भाग में ई कोन्हे। एतिरो चई साहिबनि वरी बि करे अखियूं बंदि कयूं ऐं चङीअ पर खोजना करे ॾिठाऊं त हिननि जे नसीब में पुत्र आहे ई कोन। धन गुरु रामदास साहिब। तॾहिं वीचारणु लॻा त हाणे छा कजे। तॾहिं वरी सिख खे चयूं त ॿेली असां बिल्कुलु चङी तरह जाचे ॾिठो आहे त तोखे औलाद लिखियल ई कोन्हे पर तव्हां गुरु घर जी वॾी शेवा कई आहे ऐं असीं तव्हांखे वचन ॾेई वेठा आहियूं। तंहिं करे हाणे असांजी वंश अची तव्हांजे घर में जनम वठंदी ऐं उन्हीअ खां ई अव्हांजो वंश वधंदो। उहो बालक भक्तीअ जो स्वरूप थींदो। तंहिं करे अवी हुनजो नालो ई रखिजो भगतू। धन गुरु नानक साहिब। असांजे हयातीअ खां पोइ हू अनेक देशनि जो गुरु थींदो ऐं उनजो वंश घणो वधंदो जंहिं करे वॾो नालेरो थींदो ऐं सभई माण्हू हुनखे घणी इज़त सां ॾिसंदा। धन गुरु नानक साहिब।